अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। वेठे मुंहुं वियो लड़ीअ सिज लकनि तां, आऊं ॾोरींदी केतिरो पहणनि पेर पियो। सूरन साण सिहो अची थियम जेॾियूं। भलारे बिटदड़ जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि ॿिन्ही महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 11 सितंबर 2025 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हांजा ख़्वाब तहबीरनि सां लाव लही सघनि। साईं मुंहिंजा मुसलसिल चइनि ॾींहंनि खां वसंदड़ बरसाति जिते केतिरनि ई इलाइक़नि खे पाणी हेठि आणे छॾियो आहे, जिते फसल तबाह थिया आहिनि उते शहर पिणु तलाउ जो ॾेख ॾियणु लॻा आहिनि। ख़ासि तौर ते कचियूं आबादियूं त पाणी हेठि अची वियूं आहिनि ऐं उन्हनि जा अंज बि वधी विया आहिनि। शहर जे मुख्य इलाइक़नि में बि पाणी बीठल आहे, पर इंतिज़ामिया पाणी खे निकाल करण जूं कोशिशूं बि करे पई। पर सुवालु इहो आहे त आख़िर छाजे करे ग़रीब इलाइक़नि मां पाणी निकाल नथो थिए? छाजे करे बहिराड़ियूं सभ खां वधीक भोॻनि थियूं? जेकॾहिं ॾिसिजे त समूरो मुल्क तबाही खे मुंहुं ॾेई रहियो आहे, उन तबाही जो बि हिकु पस मंज़र आहे। जेकॾहिं मुल्क जा हाकिम ॿेलनि खे काट सम्झी विकिरो न कनि हा ऐं हर हंधि रिहाइशी कॉलोनियूं न ॾिन हा त अॼु सूरत हाल बहितर हुजे हा। छाकाणि त असांजे हुक्मराननि कसम खणी वरितो आहे त उहे ॿेलनि जी वाटी खां कोन मुड़ंदा, कुदरती लंघनि खे बंदि कंदा, उते प्लाट विकिरो करे माण्हुनि खे रिहाइश लाइ बहितरीनु कॉलोनियुनि जा ख़्वाब ॾेखारींदा। उन करे जॾहिं फितरी तौरु ॿोॾूं अचनि थियूं त उन्हनि ॿोॾियुनि जे पाणी खे समुंड ताईं पहुचण जो रस्तो कोन थो मिले। पर इहा बि हक़ीक़त आहे त पाणी पंहिंजो रस्तो पाणी ठाहींदो आहे। उन जे आॾो का रंडक हूंदी त उहो कुंडनि पासनि खां पंहिंजो गस ठाहींदो मंज़िल ताईं पहुचण जी कोशिशि कंदो। हिन वक़्त बि असीं इहो ई ॾिसी रहिया आहियूं। 50 दरियाहनि में रिहाइशी कॉलोनियूं ठाहियूं। जॾहिं मथां खां पाणी जो जझो मिक़दारु आयो त उहे कॉलोनियूं पाणी वसीले लुढ़ी वियूं, जंहिं करे असीं अॼु तबाही ॾिसी रहिया आहियूं। अहिड़ी रीति जॾहिं बि बरसातूं वधीक वसनि थियूं या ॿोॾ वारी सूरत हाल पैदा थिए थी त असांजूं पंहिंजूं कयल कोताहियूं असांखे ॿोड़ींदियूं आहिनि। 2022 वारी ॿोॾ असांजे साम्हूं आहे, जेका न रुॻो वॾी तबाही खणी आई, पर उन ॿोॾ जे करे जेको नुक़सानु थियो हो उनजो अज़ालो अञा ताईं कोन्हे थी सघियो। उन ॿोॾ सबबु सभ खां वधीक सिंध भोॻियो हो, छाकाणि त हिते शहरनि जा शहर ॿुॾा हुआ ऐं जेके ऐलान उन खां पोइ हुकूमत पारां कया विया हुआ उहे बि पूरा कोन कया विया आहिनि, जंहिं करे सूरत हाल अञा ताईं बि गंभीर आहे। मथां हिन साल बि ॿोॾ जूं कयूं पियूं वञनि, जंहिं करे इम्कान इहे आहिनि त हिन साल बि ॿोॾ सबबु लखे माण्हू मुतासिर थींदा। हाणोकनि ॾींहंनि में मुल्क न रुॻो ॿोॾ जे पाणी सबबु भोॻे रहियो आहे, पर ज़रूरत खां वधीक बरसातूं वसण सबबु पाणी जो मिक़दारु वधी रहियो आहे। शहरनि में जिते किथे पाणी बीठल नज़र अची रहियो आहे, पर छा असांजा हुक्मरान ऐं इंतिज़ामी इदारा अञा ताईं उहो अमली तौरु कुझु करण लाइ तयारु आहिनि? छा उन्हनि खे उहो होश कोन आयो आहे त पाणी जा फितरी रस्ता कॾहिं बि बंदि कोन कबा आहिनि? दरियाउनि में कॉलोनियूं कोन ठाहिबियूं आहिनि ऐं नई ॿेलनि में सदाईं कुहाड़ी वहाइबी आहे। जेकॾहिं हुक्मरान इहो सम्झण लाइ तयारु कोन आहिनि त ईंदड़ वक़्त में वॾी तबाही लाइ तयारु रहनि। ताज़ी बरसाति खां पोइ आबादगार बोर्ड बि इहो मुतालबो कयो आहे त पाणी जा कुदरती लंघ बहाल कया वञनि। सिंध आबादगार बोर्ड ॿेलनि तां कब्ज़ा हटाए कुदरती लंघ बहाल करण जो मुतालबो करे छॾियो आहे। सिंध में ॿोॾ जे तबाहियुनि जो कारण ॿेलनि ते थियल कब्ज़ा ऐं पाणी जा कुदरती लंघ बंदि करणु आहे। अॻवान जो चवणु हो त आपाशी खाते खे घणी बरसाति ऐं उचती ॿोॾ खे संजीदगी सां वठणु घुरिजे। पंजाब खे हाणे महसूसु थियो आहे त पाणी जा कुदरती लंघ बहाल कराइण ज़रूरी आहिनि।
असीं सम्झूं था त बरसातनि जे पाणी लाइ जोड़ायल जेके कुदरती लंघ आहिनि उन्हनि खे बहाल रखियो वञे, जिन ते कब्ज़ा थियल आहिनि उहे कब्ज़ा छॾाया वञनि ऐं उनखां सवाइ जिते बि इंफ्रास्ट्रक्चर बहितर करणु या ॿेराजनि तोड़े किनारनि खे मज़बूत करण जी ज़रूरत आहे, उहो कमु तेज़ी सां कयो वञे त जीअं वधीक तबाही खां बचाव थी सघे। अव्हां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिबु आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। साईं मुंहिंजा मुल्क में सियासी तौरु केतिरियूं तब्दीलियूं ईंदियूं रहियूं आहिनि। हिकिड़ा सियासतदान सियासत मां जलावतन थी वेंदा आहिनि त ॿिया वरी नित नयूं पार्टियूं ठाहे निर्वार थी ईंदा आहिनि। मुल्क में फातिमा भुट्टो इंतिहाई सरगर्म आहे। सियासी ऐं सहाफ़ती हलकनि में इहो पिणु सवाल उथारियो पियो वञे त छा फातिमा भुट्टो जी सरबराही में नई सियासी पार्टी मैदान में अचण वारी आहे। इन सूरत हाल ते ज़ाहिद इसाक़ लिखे थो, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं अमीर बख्श भुट्टो जॾहिं यूटर्न वठी वेझड़ाए जूं विखूं वधाए रहिया आहिनि, तंहिं महिल मुल्क में ज़ुल्फ़कार अली भुट्टो शहीद जी पोटी ऐं दुनिया में पंहिंजी मुनफ़रद सुञाणप कराए मञता माणींदड़ फातिमा भुट्टो सियासत में क़दम रखी छॾिया आहिनि। जंहिं लाइ सियासी पंडित चई रहिया आहिनि त मुल्क में हुक्मरान इतिहाद वारनि पार्टियुनि जे डिघो अरसो हुकूमत में रहण इमरान जे क़ैद हुजण पारां मामरनि खां सवाइ हिकु सियासी ख़ाल पियल आहे ऐं ॿी का बि सियासी क़यादत न आहे। इन सूरत हाल में नई सियासी पार्टी मैदान ते अचण जी ज़रूरत महसूसु कई पई वञे। उन ख़ाल खे भरण लाइ शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी पोटी ऐं पोटो ज़ुल्फ़कार भुट्टो जूनियर जी तस्वीर खे सियासी फ्रेम में आंदो पियो वञे। खेनि सियासी जमायत जोड़ण खां सियासी चुरपुर जो मशवरो ॾिनो वियो आहे। सियासी पंडित अहिड़ी सियासी जमायत मुल्क जे चइनी सूबनि मां मक़बूलियत ऐं पार्लियामेंट्री सियासत जा गुरपेच खेॾण लाइ जल्द सरगर्म हूंदी। उहा सियासी जमायत PPA ऐं नवाज़ लीग जी भरपूर मुखालफ़त में सिंध ऐं पंजाब में पंहिंजा पेर ॼमाईंदी। इहो पिणु चयो वञे थो त मुल्क मां PP जो क्रेम ऐं नज़रियाती क़ुर्बानी ॾींदड़ तबिके खे ऐं कुझु पासीरनि थी वियल PPA नवाज़ लीग जे अहम सियासी अॻुवाणनि खे राब्ते में आंदो वेंदो। जॾहिं त PP क़यादत जे कन ते अहिड़ी ख़बर जो कुड़को पवण खां पोइ भुट्टो जो कार्ड खेॾण लाइ अमीर बख्श भुट्टो खे वेझो आणे ऐं शहीद बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसफ़ा खे अॻियां मुक़ाबले में आणण जी हिकमत अमली जोड़ी पई वञे। ॾिसजे त हाणे उठ कहिड़े पासे वेंदो। राजा अनवर लिखियो, नेकी ऐं बदी जो तस्वर। बदी न काइनात में आहे, न ई इंसानी फितरत में मौजूदु आहे, पर उहा इंसानी समाज जी पैदा कयल शइ आहे। शैतान हिकु इश्तिहारे तौरु आसमान मां आयो आहे। उनजे जनम जी असल जाइ समाज जा नाइंसाफ़ी ते ॿधल क़ानून आहिनि। बाह पंहिंजी फितरत में न ख़ैरु आहे न ई शर आहे, पर जेकॾहिं इंसान जे हक़ में उनजो इस्तेमालु थिए थो त ख़ैरु आहे, ऐं जेकॾहिं बारूद ऐं बमनि जी सूरत में उहा इंसाननि जे ख़िलाफ़ु इस्तेमालु थिए थी त उहा बदी ऐं शैतानी क़ुवत आहे। अहिड़ी रीति फितरत जा ख़ज़ाना जेकॾहिं ॾुखोयल इंसान जे हक़ में इस्तेमालु थियनि था त ख़ैरु आहिनि, पर जेकॾहिं उहे ॿियनि जी महिनत जो इस्तेहसाल करण में कुतब अचनि था त बदी ऐं शर आहिनि। ज़िंदगी जा बहितरीनु मौक़िया जेकॾहिं हिकु महदूद अक़लियत जे कब्ज़े में हुजनि ऐं बाक़ी इंसाननि खे बुखियो ॾुखियो ऐं मरी वञण लाइ छॾे ॾिनो वञे त उहा बदी आहे। उहो इंसानी अमल आहे। उन बदी लाइ असां शैतान या ख़ुदा खे इल्ज़ाम नथा ॾेई सघूं। शागिर्द सियासत जे उनवान हेठि वहीद सिंधी लिखियो, शागिर्द सियासत दुनिया जी तारीख़ में हमेशह अहम किरदारु अदा कयो आहे, छो त शागिर्द न सिर्फ़ु इल्मु सिखण वारा हूंदा आहिनि, पर मुआशिरे जी ताज़े हालतुनि खां बि बाख़बर रहंदा आहिनि। जॾहिं बि समाज में नाइंसाफ़ी, ग़ुलामी या इस्तेहसाल वधे थी त सभ खां पहिरीं एहतिजाज करण ऐं तब्दीली लाइ आवाज़ उथारण वारो तबिको शागिर्दी हूंदा आहिनि। उनजी सियासी जदोजहद न रुॻो संदनि तइलीमी हक़नि ते महदूद रही आहे, पर केतिरनि ई मुल्कनि में क़ौमी आज़ादी ऐं समाजी तब्दीली जो बुनियादी ज़रियो बि बणिजी आहे। इन ॻाल्हि जो सबूत तारीख़ में केतिरनि ई मुल्कनि मां मिले थो। मिसाल तौरु भारत जी आज़ादी वारी तहरीक में शागिर्द वॾे अघ में अंग्रेज़ साम्राज्य ख़िलाफ़ु निकिरी आया, तालीमी इदारनि मां जलूस कढिया ऐं जलसनि में हिसो वरितो। उनजी जदोजहद
आज़ादी जी तहरीक खे ज़बरदस्त तेज़ कयो ऐं अंग्रेज़नि खे ललकारण में वॾी मददगार साबित थी। अहिड़ी तरह मिस्र में 1919 जी आज़ादी तहरीक में बि वॾो उभार तॾहिं आयो जॾहिं काहिरा ऐं ॿिनि शहरनि जा शागिर्द बरतानिया जी हुकूमत ख़िलाफ़ु घणनि ॾींहंनि ताईं एहतजाज कंदा रहिया, जिन सां मुल्क में आज़ादी जो शऊर वधियो ऐं आख़िरकार मिस्र खे आज़ादी मिली। साॻिए वक़्तु दुनिया जे यूरोपी मुल्कनि में बि शागिर्द सियासत में वॾियूं तब्दीलियूं ईंदियूं रहियूं आहिनि। फ्रांस में 1968 जी तहरीक हिकु अहम मिसाल आहे, जिते शागिर्दनि मज़दूरनि सां गॾिजी तहरीक हलाई, यूनिवर्सिटी में सुधारा ऐं मुआशी इंसाफ़ लाइ आवाज़ उथारियो। उहा तहरीक फ्रांस जे समाज ऐं सियासत ते गहिरो असरु छॾे वई ऐं दुनिया खे ॿुधायो त शागिर्द हिकु ताक़तवर क़ुवत आहिनि। अमेरिका में 1960 वारे ॾहाके में शागिर्दनि वियतनाम जंग ख़िलाफ़ु वॾे पैमाने ते मुज़ाहिरा कया। लखें शागिर्दनि जंग खे इंसानी हक़नि जी ख़िलाफ़ वर्ज़ी करार ॾेई हुकूमत ख़िलाफ़ु आवाज़ु उथारियो। उन्हनि एहतजाजनि न रुॻो अमेरिका जे पॉलिसियुनि खे बदिलाइण में असरु विधो, पर सॼी दुनिया में अमन ऐं इंसानी हक़नि जे तहरीकनि खे बि मुतासिर कयो। उन खां अलावा ॾखण अफ्रीका में सोवेटो शागिर्द बग़ावत 1976 नस्ली इम्तियाज़नि ख़िलाफ़ु हिकु वॾी जदोजहद हुई। हज़ारे शागिर्द एहतजाज लाइ निकिता ऐं पुलिस जी फायरिंग में केतिरा ई शहीद थिया, पर संदन क़ुर्बानी उहा ताक़त बणिजी वई जंहिं बाद नस्ल परस्त निज़ाम खे कमज़ोर करे आज़ादी जो रस्तो साफ़ कयो। अहिड़ी तरह ईरान में 1979 जे इनक़लाब में बि शागिर्द अॻे सिफ़ में हुआ, जिन पंहिंजी ज़िंदगियूं ख़तरे में विझी मुल्क जी आज़ादी ऐं सियासी तब्दीली लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं। इहे सभु मिसाल ॿुधाइनि था त शागिर्दी सियासत कंहिं बि क़ौम लाइ सिर्फ़ु इल्मी बहस जो मौज़ू न आहे, पर हिकु ज़िंदा हक़ीक़त आहे। जॾहिं शागिर्द पंहिंजी तालीम सां गॾु सियासी शऊर में बि अॻिते वधनि था, तॾहिं उहे न सिर्फ़ु पंहिंजनि हक़नि लाइ, पर सॼी क़ौम जी आज़ादी ऐं ख़ुशहाली लाइ जाखोड़ियुनि था। यकीननि कॾहिं कॾहिं शागिर्द सियासत जो ग़लति इस्तेमालु बि थींदो आहे, पर जॾहिं उहे तहरीकूं पुरअमन ऐं उसूल जे बुनियादनि ते हलनि थियूं, तॾहिं उहे समाज खे नओं रुख़ ॾियनि थियूं ऐं मुस्तक़बिल जे अॻुवाननि खे तयारु कनि थियूं। हीअ ख़ूबसूरत लिखणी असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं, जेका लिखियलु हुई वहीद सिंधी जी। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार, ऐं सोच वीचार जे हिन सफ़र में आउं अवां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। साईं मुंहिंजा विछोड़ी जा वरलाप ॾेई वेंदड़ माण्हू जॾहिं बि विछड़ंदा आहिनि, तॾहिं फ़क़्ति यादगिरियूं छॾे वेंदा आहिनि। नामियारो रागी अल्ताफ़ समो बि काल्ह मोकिलाए वियो। मशहूरु रागी अल्ताफ़ हुसैन अरबाब अली समय जे घर में 1 जनवरी 1971 धारे शहदादकोट शहर में जनमु वरितो। प्राइमरी तालीम खां पोइ हुन ॻाइण जी शुरूआति 1985 में हिकु स्टेज आर्टिस्ट तौरु कई। उस्ताद नवाब अली शेख ऐं मोहम्मद बख़्श माछी खां राग जी सिख्या वरिताईं। कैसर रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर ते प्रोड्यूसर जहांगीर कुरैशी मुतारिफ़ करायो, जंहिंखां पोइ सिंध जे मुख़्तलिफ़ रेडियो स्टेशननि ते संदसि आवाज़ में 50 खां वधीक कलाम रिकॉर्ड थिया। हुनखे पाकिस्तान टेलीविज़न कराची सेंटर ते प्रोड्यूसर क़ुर्बान चन्ना मुतारिफ़ करायो। संदसि ख़ानदान पोइ लाड़काणे शहर में मुंतक़िल थियो, जिते हुन हिकु संगीत सिख्या घर जो बुनियादु पिणु रखियो। अल्ताफ़ जे आवाज़ में हिन वक़्त ताईं 15 ऑडियो ऐं 2 वीडियो एल्बम जारी थी चुका आहिनि। हुन जे आवाज़ में ॻायल मुश्ताक बुखारी जो ग़ज़ल हाय केॾो परे वियो आहीं मक़बूल थियो। सिंध जे मुख़्तलिफ़ फ़नकारनि अहमद मुग़ल, नज़ीर समय, ग़ुलाम अली समय, आशिक़ निज़ामानी, सलीम रज़ा कोंभर, मास्टर फ़तह अली ऐं ॿियनि जे गीतनि जूं केतिरियूं धुनियूं अल्ताफ़ समय जूं कंपोज़ थियल आहिनि। अल्ताफ़ समो आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणे जे म्यूज़िक स्कूल में मौसीक़ी जा क्लास बि वठंदो रहियो। रागी सां गॾु हिकु नोहा ख़्वान तौरु हुन केतिरनि ई नोहनि जूं धुनूं बि कंपोज़ कयूं। हूअ काल्ह 10 अगस्त 2025 ते वफ़ात करे वियो। नामियारे रागी आशिक़ निज़ामानी लिखियो, अल्ताफ़ हुसैन समो जे ओचिते विछोड़े जी ख़बर जीअ खे झोरे विधो। अल्ताफ़ हुसैन न रुॻो हिकु सुठो
गायक ऐं शानदार कंपोज़र हो, पर साणुसि हिकु सची दोस्ती जो नातो पिणु रहियो। हिकु ॾींहुं अॻु संदसि मोहबत भरी फ़ोन कॉल आई। काफ़ी देरि ताईं ॾुख सुख जो हाल वंडींदा रहियासीं। हूअ मुंहिंजे शागिर्द सदीक़ सागर सां कराची आयल हो। मूं लाइ हिकु ख़ुशगवार लम्हो हो, पर केरु ॼाणे त उहा ई कॉल मूंसां ज़िंदगी जी आख़िरी फ़ोन कॉल हूंदी। हुन जे विछोड़े सां न सिर्फ़ु मौसीक़ी जी दुनिया हिकु बासलाहियत फ़नकार खां महरूम थी वई आहे, पर असां पंहिंजो हिकु बहितरीनु दोस्त पिणु वञाए वेठा आहियूं। अल्ताफ़ हुसैन जूं यादगिरियूं सुहिणो आवाज़ ऐं सस मोहबत सदाई दिलनि में ज़िंदा रहंदी। अलाह पाक मरहूम खे पंहिंजे बेपनाह रहमत में जायूं ॾे ऐं सस वारसनि खे हीउ सदमो बर्दाश्त करण जो हौसलो अता फ़रमाए। नाम्यारे रागी सलीम रज़ा कुंभर लिखियो, ख़बर कहिड़ी मिठियूं ॻाल्हियूं करण वारा हलिया वेंदा, असांजा नीर पिया वहंदा उघण वारा हलिया वेंदा। प्यारो दोस्त, बहितरीनु इंसानु, सुर संगीत जो ॼाणू, गीत ग़ज़ल जो गायक, कंपोज़र अल्ताफ़ समो बि असां खां विछड़ी वियो। उन ॾुख में सस वारसनि सां बराबरि जा शरीक आहियूं। नाम्यारो शाइर मंसूर मंगी लिखे थो, सिंध में उस्ताद अल्ताफ़ समो जो शुमार क्लासिकल रागिन में आहे। उस्ताद राग जो सुठो ॼाणू ऐं बावकार कलाकार हो। उस्ताद अल्ताफ़ समो तमामु बहितरीनु धुनूं कंपोज़ कयूं, जेके सिंध सीनियर तोड़े नौजवान कलाकारनि ॻायूं। उस्ताद अल्ताफ़ समो समें यादगार क़सीदा ग़ज़ल ऐं गीत ॻाया आहिनि। उस्ताद अल्ताफ़ पंहिंजी ज़िंदगी ऐं तबियत में बि इंतिहाई माठीणो, मिलनसार पर बेहद संजीदा ऐं सादड़ो, बाइख़लाक़ ऐं बावकार इंसान हो। अजाई अनाई वॾाई खां सफ़ा परे हुयो। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। बरसाती पाणी जिते केतिरनि ई माण्हुनि लाइ ज़हमत बणिजे पियो, त उते कुझु माण्हुनि लाइ रहमत पिणु बणिजी रहियो आहे। मलीर में बरसाती पाणी सां ख़ुशहाली जा दर बि खुली पिया आहिनि। इन हवाले सां सामी मेमण लिखे थो, हिन साल जे तेज़ बरसातनि बाद मलीर जे नदियुनि, नालनि ऐं ढंढनि में पाणी अची वियो आहे, जंहिंसां इलाइक़े में ख़ुशहाली ऐं सावक जे उमेदनि जा ॾीआ रोशन थी विया आहिनि। मक़ामी माण्हुनि सां गॾु ज़राइत चौपाए माल खे पिणु फ़ाइदो थींदो। माहौलियाती माहिर सम्झनि था त जेकॾहिं हुकूमत मनसूबाबंदी करे त मलीर जो हीउ इलाइक़ो न सिर्फ़ु कराची पर सॼी सिंध लाइ ज़रई मर्कज़ बणिजी सघे थो। नदियुनि ऐं ढंढनि में पाणी जे वहिकरे मोल, कोहिस्तान ऐं खीरथर जबलनि जे सिलसिले ते बरसाति वसण बाद मोल नदीअ, खार नदी, जरंदो नदी, थधो नदी, कुंड नदी ऐं लट नदी में पाणी वही आयो आहे। थधो डैम, माईन्याणी डैम, ढेर डैम ऐं डेमलोटी डैम समेत केतिरा ई डैम भरजण लॻा आहिनि। मक़ामी आपाशी खाते जे इब्तिदाई रिपोर्टनि मूजिबि हिन भेरे इलाइक़े में लॻभॻि 90 खां 100 मिलीमीटर बरसाति रिकॉर्ड थी आहे, जेका सरासरी बरसाति खां 2 भेरा वधीक आहे। ज़राइत लाइ अंग अखर ऐं इम्कान माहिरनि मुताबिक़ मलीर में ज़राइत लाइ 40,000 एकड़ खां वधीक ज़मीन मौजूदु आहे, जेका पाणी जी खोड़ सबबि गैर ज़रई रहे थी। जेकॾहिं बरसाती पाणी खे संभाले ज़ख़ीरो कयो वञे त घटि में घटि 25,000 एकड़ ज़मीन सालियाने फ़सुल इस्तेमालु थी सघे थी। ज़रई पैदावार में लॻभॻि 3 खां 35% इज़ाफ़े जो इम्कानु आहे, जंहिंसां मक़ामी मईशत मज़बूत थींदी। मलीर में लॻभॻि 1.5 लख माल मवेशी, ढगियूं, मेहूं, ॿकरियूं पालियूं वञनि थियूं। बरसाति खां अॻु चरागाह सुकियल हुआ, पर हाणे पाणी सां सावक वधण बाद माल लाइ चारेदार फ़सुल ऐं कुदरती गाह पैदा थियो आहे। मक़ामी मालवदनि जो चवणु आहे त खीर ऐं गोश्त जी पैदावार में घटि 20% वाधि थींदी। बरसाती पाणी सां न सिर्फ़ु इंसानी आबादी पर पखी पखण बि सहूलियत में आहिनि। माहौलियाती माहिर ॿुधाइनि था त पाणी जी मौजूदगीअ सां इलाइक़े में 20 खां वधीक पखियुनि जूं नस्लूं ॿीहर वापसि अचनि थियूं, जिन में तलूर, बटेर ऐं तलूंग शामिल आहिनि। सावक वधण सां कराची जी गर्मी में 2.2 डिग्री सेंटीग्रेड घटिताई जो इम्कानु आहे। मक़ामी माण्हुनि ऐं माहिरनि जो गलियल मुतालबो आहे त बरसाती पाणी खे बचाइण लाइ
नंढा वॾा डैम ऐं वाटर टैंक तमीर कया वञनि। आपाशी वाहन जी मरमत ऐं नए वहिकरनि जो ॼार विछायो वञे। ज़राइत ऐं मालबंदनि खे सहकार ॾियण लाइ सब्सिडी ऐं फनी तरबियत ॾिनी वञे। माहौलियाती तवाज़ुन लाइ ग्रीन बेल्ट मनसूबो ॿीहर बहाल कयो वञे। मक़ामी अॻवान हफ़ीज़ बलोच ऐं ख़ुदारिनो शाह जो चवणु आहे त जेकॾहिं हुकूमत हिन पाणी खे बचाइण लाइ मनसूबाबंदी करे त मलीर ईंदड़ 5 सालनि में कराची लाइ ख़ुराक जो वॾो ज़रियो बणिजी सघे थो। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़ूबसूरत लेख जेको लिखियलु हो सामी मेमण जो। सिंध यूनिवर्सिटी जामशोरे ते नई आयल बहार बाबति फरहान अली सहतो लिखे थो। सिंध यूनिवर्सिटी जामशोरो सिंध इल्मी ऐं अदबी तारीख़ जो वॾो मीनार आहे। जॾहिं खां डॉक्टर ख़लीलुर रहमान वाइस चांसलर थिया आहिनि तॾहिं खां यूनिवर्सिटी जी फ़िज़ा बि ॼण तब्दील थींदी महसूसु थी आहे। जिते हर वण नओं, हर चहिरो रोशन, हर दिलि नई उमेद सां भरियलु आहे। शागिर्द टोलनि में खिलंदा ॻाल्हाईंदा अचनि था। कंहिंजे हथ में किताब आहे, कंहिंजे हथ में लैपटॉप, ऐं सभिनी जे अखियुनि में ख़्वाबनि जा रंग झलकंदा आहिनि। हिकु शागिर्द मुल्की दोस्त खे चवे थो त भाउ हाणे यूनिवर्सिटी वाक़ई ज़िंदा लॻे थी, अॻु अहिड़ी जूं त कॾहिं हुई। ॿियो शागिर्द वराणे थो कैंपस जे रस्तनि ते वण जूं छांव पखिड़ियल आहिनि। हर वार्ड ते शागिर्दनि जे अखियुनि में रोशन मुस्तक़बिल जा ख़्वाब चमकंदा आहिनि। इहो मंज़र ॿुधाए थो त इल्मु रुॻो किताबनि में न पर दिलि जे उमेदनि ऐं चहिरे जी मुस्कुराहट में बि आहे। लाइब्रेरी में दाख़िल थींदे ई नए माहौल में माण्हू दाख़िल थी वञे थो। किताबनि जी ख़ुशबू ऐं डिजिटल स्क्रीननि ते महू शागिर्द ॼण नए किताब जो ॾेख ॾियण लॻनि था। अॻु कलाकनि ताईं किताब ॻोल्हण में वक़्तु ज़ाया थी थो, हाणे 1 कलाक जे इल्म जो सागर हथ अची थो त हिकु शागिर्द खिलंदे चवे थो त यार हाणे किताब ॻोल्हण में ॾींहं नथा लॻनि, ॼण वक़्तु पाण लाइ नरम थी वियो आहे। ॿियो जवाबु ॾिए थो ऐं यादि अथई अगरि रजिस्ट्रेशन लाइ कलाकनि जा कलाक इंतज़ार में बीहणो पवंदो हो, हाणे सभु कुझु ऑनलाइन थी वियो आहे। ॼण दुनिया ई बदिलजी वई आहे। सेमिनार हॉल में उस्ताद ऐं शागिर्द गॾिजी वेठा आहिनि ऐं वाइस चांसलर शागिर्द सदन विच में वेठल आहे। हिकु शागिर्द हैरत मां दोस्त खे चयो त ॾिस वाइस चांसलर असां सां गॾु वेठो आहे, ईअं अॻु कॾहिं थियणो हो। ॿियो पुरजोश अंदाज़ में वराणे थो हा अॻु क़यादत मथे खां हुकुम ॾींदी हुई, हाणे लॻे थो ॼण क़यादत असांजे विच में आहे। असांजो वक़्तु आहे ऐं कैंपस में सक़ाफ़ती मेलो लॻल आहे। शाह लतीफ़ जा आवाज़ गूंजी रहिया आहिनि। धमाल जी शाह लतीफ़ जा बैत गूंजी रहिया आहिनि। धमाल जी आवाज़ में धरती लरज़ी पई। हिकु शागिर्द वजद में अचे थो ऐं चवे थो मूंखे लॻे थो त ॼण लतीफ़ पाण हिन कैंपस में मौजूदु आहे। ॿियो शागिर्द वराणे थो हीअ सक़ाफ़त जी ख़ुशबू ॿुधाए थी त लतीफ़ सिर्फ़ु किताबनि ते महदूद न आहे पर पंहिंजी सुञाणप ऐं धरती जे सिरनि में बि मौजूदु आहे। हीअ असीं फरहान अली सहते जो लेख अव्हांजी समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं। इहो बि केॾो वॾो अलमियो आहे जो हर शइ जा अघु वधंदा पिया वञनि, पर हाणे त अटो बि मिसकिन माण्हुनि जी पहुच खां परे थी वियो आहे। इन समूरी सूरत हाल ते अमनाबाद वासी शफ़क़त जरवार लिखे थो अटो हर घर जी बुनियादी ज़रूरत आहे, छो त हीअ ख़ुराक जी उहा शइ आहे जंहिंखां सवाइ ज़िंदगी जो तस्वर ई नामुमकिन आहे। पर गुज़िरियल कुझु सालनि खां पाकिस्तान समेत सिंध में अटे जूं क़ीमतूं लगातार वधी रहियूं आहिनि, जंहिंजो सभ खां वधीक असरु ग़रीब ऐं हेठिएं तबिके ते पियो आहे। मुआशी दबाव, बेरोज़गारी ऐं वधंदड़ महांगाई अॻु में ई अवाम लाइ ज़िंदगी मुश्किल बणाए छॾी हुई, पर हाणे अटे जी क़ीमत में मुसलसल इज़ाफ़ो संदन अहजनि में ॿीहण ते इज़ाफ़ो कंदो पियो वञे। ग़रीब माण्हू लाइ हिकु ॾींहं जो सभ खां वॾो मसइलो ॿिनि वक़्तनि जी मानी पूरी करणु हूंदो आहे। जॾहिं अटे जी क़ीमत वधे थी त उहा सिधी तरह उन्हनि जी ज़िंदगी सां लाॻापियल हूंदी आहे। जिन वटि रोज़ानी मज़दूरी या थोरो घणो रोज़गारु आहे उहे बि अटो महांगो थियण सबबि पूरी मानी मुहैया करण में नाकाम थी वञनि था। केतिरा ई घर अहिड़ा आहिनि जिते ॿारनि खे पेट भरे मानी बि नाहे मिलंदी। नतीजे में ग़िज़ाई खोट वधे थी ऐं बीमारियूं जनम वठनि थियूं।
अटे जी वधंदड़ क़ीमत न सिर्फ़ु ग़रीबनि जी ख़ुराक ते असरअंदाज़ थी आहे पर समाजी मसइला बि पैदा करे रही आहे। घरनि में तकरार, गुरबत सबबु ॾुखनि जो वधणु, ॿारनि खे स्कूल बदिरां मज़दूरी लाइ मोकिलण जहिड़ियूं हालतूं पैदा थी रहियूं आहिनि। जॾहिं बुनियादी ख़ुराक हथ खां निकिरी वञे थी त समाज में मायूसी ऐं ॾुख वधे थो, जेको डिघे अरसे में ॾाढे ख़तरे वारी ॻाल्हि आहे। सवाल इहो आहे त जॾहिं मुल्क में कणक पैदा थिए थी त पोइ अटो छो महांगो थिए थो। हिन सूरतहाल में हुकूमत जूं पॉलिसियूं, ज़ख़ीरनि जी खोट ऐं वापारियुनि जे मुनाफ़े जी लालच वॾी ज़िम्मेवार आहे। वॾा वापारी ऐं फ्लोर मिल्स मालिक वक़्त बे वक़्तु मसनूई खोट पैदा करे क़ीमत वधाइनि था, जॾहिं त हुकूमत जे कोशिशनि में बि घणो संजीदगी नज़र नथी अचे। आवाम लाइ सब्सिडी ऐं रिआयती अटो बि घणनि ताईं नथो पहुचे ऐं घणा माण्हू डिघी कतार में बीहण बावजूदि ख़ाली हथ मोटी वञनि था। हुकूमत खे सख़्ती सां ज़िम्मेवार इदारनि ते कंट्रोल करणो पवंदो। कणक जी पैदावार ऐं स्टॉक जो शफ़ाफ़ हिसाब रखणो पवंदो। रिआयती अटे जी फ़राहमी में शफ़ाफ़ियत आणणी पवंदी त जीअं उहो असल मुस्तहकनि ताईं पहुची सघे। गैर ज़रूरी एक्सपोर्ट बंदि करे मुल्क जी ज़रूरत खे पहिरीं तरजीह ॾियणी पवंदी। ग़रीब आवाम लाइ मख़सूस राशन स्कीम मुस्तक़िल बुनियादनि ते शुरू करणी पवंदी। अटो आम माण्हुनि जी ज़िंदगी जो बुनियादी हिसो आहे। जेकॾहिं उहो ई ग़रीबनि जी पहुच खां ॿाहिरि थी वियो त मुआशिरे में बुख, बेचैनी ऐं ॾुख वधी वेंदा। हुकूमत लाइ इहो इंतिहाई ज़रूरी आहे त हूअ फ़ौरी तौर ते क़दम खणे, अटे जी क़ीमत खे मुस्तहकम करे ऐं ग़रीबनि जी ज़िंदगी खे आसान बणाए, छो त बुख ऐं महांगाई आवाम जी सभ खां वॾी दुश्मन आहे। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। इन साॻी दुआ सां वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन